शहीद जान मोहम्मद महर कातिलन के गिरफ्तार न करण खिलाफ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां जिदोजहद जारी है। सखर प्रेस क्लब आरो प्रेस क्लब के सदर आसिफ ज़हीर लोधी की अगवानी में 147 ॾींहं में एहतजाजी इलाइको बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रखियो वियो ऐं शहीद जान मोहम्मद महर कातिलन के गिरफ्तार करण लाइ सख्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज में शामिल सहाफ़िन शहजाद ताबाणी, जावेद जतोई, सलीम सेतो, उमर सुमरो, सहरिश खोखर, शौकत राही, जलालुद्दीन भयो, फारूक सुमरो, जवाद शाह, जावेद घन्यो, यार मोहम्मद सुमरो, फकीर मुश्ताक मगरियोज, काजी ज़ियाउर रहमान, नासिर जाफरी ऐं ॿिया शामिल हुआ। इन मौके ते आसिफ ज़हीर लोधी ऐं ॿियनि चयो त अफ़सोस जो मक़ाम आहे त सिंध हुकूमत पंहिंजे वाइदनि खे वफ़ा न कयो आहे। जान मोहम्मद शहीद जा कातिल अञा ताईं आज़ाद आहिनि, जंहिं लाइ सहाफ़ी उन वक़्त ताईं ख़ामोश न विहंदा जेसीं ताईं कातिलनि खे कानून जे कटहरे में नथो आंदो वञे। एहतजाजी सिलसिले खे वधाईंदे पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते 13 जनवरी ते सखर प्रेस क्लब में थींदड़ सिंध जर्नलिस्ट कन्वेंशन जूं तयारियूं जारी आहिनि, जंहिं में तहरीक खे वधाइण लाइ अहम ऐलान कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची